أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وإذا ضربتم في الأرض فليس عليكم جناح أن تقصروا من الصلاة إن خفتم أن يفتنكم الذين كفروا إن الكافرين كانوا لكم عدوا مبينا صدق الله العلي العظيم. दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला हिजरत जे अहकामनि खे बयानु फरमायो हो ऐं उन सां गॾोगॾु उन जा जेके अहवाल हुया तफ़सील सां बयानु थी विया। पोइ अॼोकिन आयतुनि जे अंदरि अल्लाह तबारक व तआला उन हिजरत जे अंदरि जेके तकलीफ़ूं थियनि पियूं मके खां मदीने जे तरफ़ हिजरत करण वारनि माण्हुनि खे रस्ते में जेके निमाज़ुनि जा टाइम अचनि पिया त उहे निमाज़ूं कीअं अदा कनि, जॾहिं त दुश्मन जो ख़ौफ़ बि हुयो, काफ़रनि जे तरफ़ खां हर क़िस्म जी साज़िश ऐं फितने ऐं फ़साद जो डपु बि हुयो ऐं वरी हिजरत करण जो हुकुम बि हुयो। उन दौरान नमाज़ पढ़नि त कीअं पढ़नि जॾहिं त अमुन बि नाहे ऐं इन सां गॾोगॾु जॾहिं बि सफ़र ते वेंदा हुआ त सफ़र लंबो चौड़ो हो। अॼोके दौर वांगुरु जहाज़ रेल कोच ऐं मोटर कार वांगुरु जल्दीअ में तय थींदड़ सफ़र कोन हो, महीननि जा महीना लॻंदा। ख़ुसूसन असां वटां त जॾहिं हाजी सॻोरा वेंदा हुआ त 3-4 महीना उन्हनि खे लॻंदा वञण में, अहकाम हुते हिकिड़े हफ़्ते में अदा थी था वञनि, वरी मोटण में बि ईअं महीननि जा महीना। पैदल सफ़र हो, उठनि ऐं घोड़नि ऐं गॾनि खच्चरनि ते सफ़र हो। पोइ उन एॾे वॾे सफ़र में तकलीफ़ूं, मुशक़तूं, दुश्मन जो ख़ौफ़, बदअमनी, फितना फ़साद काफ़रनि जा ऐं निमाज़ूं बि मुस्लमान खे पढ़णियूं आहिनि त पोइ उहा निमाज़ कीअं पढ़िजे? आया माफ़ उकी मुकी सफ़र जे दौरान निमाज़ माफ़ आहे या पढ़े त कीअं पढ़े? अहिड़ी ई तरह सां इहो मसइलो खणी करे क़बीले बनु नुजार जा कुझु माण्हू हुज़ूर सलातो सलाम जन वटि आया। इहो साॻियो सवाल अची कयूं, साईं अक्सर करे असां वापारी माण्हू आहियूं, अक्सर करे असांजी ज़िंदगी सफ़र में गुज़रंदी आहे। कॾहिं मुल्क शाम वेंदा आहियूं, कॾहिं इराक त कॾहिं ईरान, कॾहिं उर्दुन त कॾहिं कुस्तुनतुनिया, कॾहिं हिजाज़ मुक़दस जो सफ़र बि थींदो आहे। पोइ साईं असांजा इहे सफ़र हलंदा रहंदा आहिनि, मुस्लमान बि आहियूं, निमाज़ जो हुकुम बि असांजे मथां आहे, पोइ निमाज़ूं कीअं पढ़ूं? असांजे मथां सफ़र ऐं तकलीफ़ुनि जे मुशक़त जे करे निमाज़ माफ़ आहे या पढ़ूं? जे पढ़ूं त कीअं पढ़ूं? सुन्नतूं, नफ़िल, 4-4 रकातूं, फ़र्ज़ जेके निमाज़ूं उहे सभु कीअं पढ़जनि? उन वक़्तु क़ुरान पाक जूं ही आयतूं अल्लाह तबारक व तआला नाज़िल फरमायूं। अल्लाह ताला फरमायो वइज़ा ज़रबतुम फ़िल अर्ज़ि फ़लैसा अलैकुम जुनाहुन अन तक़्सुरू मिन अस्सलाह। जॾहिं तव्हां ज़मीन में सफ़र करण लॻो, फ़लैसा अलैकुम जुनाहुन अन तक़्सुरू मिन अस्सलाह, पोइ तव्हांजे मथां ज़रूरी आहे त निमाज़ुनि खे क़सर कयो, माना मुख़्तसिर कयो। कहिड़ियूं निमाज़ूं साईं मुख़्तसिर कयूं ऐं कीअं मुख़्तसिर कयूं? क़ुरान पाक जा अल्फाज़ सिर्फ़ु एतिरा आहिनि, जॾहिं सफ़र कयो त पोइ तव्हां ते कोई अर्ज़ु कोन्हे जेकॾहिं तव्हां निमाज़ुनि खे मुख़्तसिर कयो त। इन ख़िफ़्तुम अन यफ़्तिनकुमुल लज़ीना कफ़रू, जेकॾहिं तव्हांखे ख़ौफ़ बि हुजे काफ़रनि जे फितने ऐं फ़साद जो, त शर्त इहो आहे काफ़रनि जे तरफ़ खां फितने फ़साद जो ख़ौफ़ हुजे ऐं सफ़र ते जॾहिं निकिरो त पोइ नमाज़ खे मुख़्तसिर कयो।
ये ॿ ॻाल्हियूं, सफ़र बि हुजे, काफ़रनि जे तरफ़ खां फितने ऐं फ़साद जो ख़ौफ़ ख़तरो बि हुजे, पोइ नमाज़ मुख़्तसर कयो लफ़्ज़ तौरु। सवाल वरी बि बाक़ी आहे, साईं नमाज़ मुख़्तसर कीअं कयूं? छा भला जेका नमाज़ 5 मिंटनि में पढ़ूं पिया 4 रकातूं फ़र्ज़, उहा 1.5 मिंट में पढ़ूं, ईअं मुख़्तसर कयूं? या जेको फ़र्ज़ फज्र जो 2 रकातुनि खे अदा करण में 1.5-2 मिंट लॻनि था, या मग़रिब जे नमाज़ खे पंहिंजे मुंहं सां को माण्हू पढ़े थो त 3 मिंटनि में पढ़ी वञे थो, छा हुनखे 1.5 मिंट में 1 मिंट में पढ़ूं, ईअं मुख़्तसर कयूं या कीअं पढ़ूं? सवाल वरी बि बाक़ी हो। इन आयत जो तफ़सीर हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन ख़ुद बयान फरमायो। कीअं फरमायूं? फरमायूं त बाबा तव्हांजे सोच मुताबिक़ नमाज़ मुख़्तसर कोन थींदी। अल्लाह ताला फरमाए थो मुख़्तसर कयो माना जेके 4 रकातूं फ़र्ज़ आहिनि उहे 2 रकातूं करे पढ़ो। ज़ुहर जी नमाज़ फ़र्ज़ 4 रकातूं आहे, तव्हां 2 पढ़ो। असर जी नमाज़ 4 रकातूं फ़र्ज़ आहे, तव्हां 2 पढ़ो। इशा जी नमाज़ 4 रकातूं फ़र्ज़ आहे, तव्हां 2 पढ़ो। साईं पोइ बाक़ी फज्र वारी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो फज्र 2 ई पढ़बी। साईं बाक़ी मग़रिब, बाबा मग़रिब बि 3 रकातूं आहे, उहा अधु थींदी कोन, 1.5 रकात सही अदा कोन थींदी, हिन जे करे मग़रिब बि सॼी पढ़बी। साईं पोइ भला सुन्नतूं ऐं नफ़िल, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अल्लाह तबारक व तआला तव्हांखे फ़र्ज़ नमाज़ुनि जे मुख़्तसर करण जो, क़सर करण जो, अधु करण जो हुकुम ॾिनो आहे। फ़र्ज़ नमाज़ुनि खे, सुन्नतूं तव्हांजे मथां नथा पढ़ो त हुकुम कोई कोन्हनि, लाज़मी न आहिनि, लाज़मी कोन्हनि। पर जेकॾहिं तव्हां फ़ुर्सत सम्झो था, सफ़र जे दौरान बि दुश्मन जो ख़ौफ़ न आहे, पुरअमन आहियो, मशक़त ऐं परेशानी कान्हे, जल्दी बि कान्हे का, इत्मीनान वारा आहियो, पोइ सुन्नतूं जे पढ़णु चाहियो था त सॼियूं पढ़ो, न त सुन्नत तव्हांजे मथां लाज़मी कोन्हे, नथा पढ़ो भले छॾे ॾियो, पर जे पढ़ंदव त सॼियूं पढ़ंदव। छो त इहे सुन्नतूं तव्हां पंहिंजे ख़ुशीअ सां न पढ़ो न, अल्लाह ताला सुन्नतुनि जो तव्हांजे मथां भार न विधो आहे, फ़र्ज़ ई अधु करे छॾियो आहे। हाणे इहा नमाज़ुनि जी तशरीह क़ुरान पाक जे हिन आयत मां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॿुधाई। इतां सम्झ में आयो त क़ुरान पाक खे सम्झण जे लाइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीस पाक खे सुन्नत खे पढ़णु लाज़िम आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीस खां सवाइ क़ुरान पाक सम्झ में न ईंदो, न ईंदो, न ईंदो। जेकॾहिं कोई माण्हू चवे थो त असां बसि सिर्फ़ु क़ुरान पाक ते हलंदासीं, सिर्फ़ु क़ुरान, बाबा जेका ॻाल्हि हुजे क़ुरान पाक मां ॾेखारियो, त पोइ क़ुरान पाक जूं आयतूं आम माण्हूअ जे त सम्झ खां ई मथे आहिनि। जेसिताईं क़ुरान पाक जे आयत खे अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वाज़िह करे खोले न ॿुधाइनि, तेसिताईं कंहिंजे सम्झ खां इहा ॻाल्हि मथे आहे। जेकॾहिं ईअं हुजे हा, हर माण्हू क़ुरान पाक खे आसानीअ सां सम्झी सघे हा, त पोइ अल्लाह तबारक व तआला हिक ई महिल क़ुरान पाक मूसा अलैहिस्सलाम वांगुरु, तौरात जे नाज़िल थियण वांगुरु तख़्तनि ते लिखियल ॾेई छॾिया, माण्हुनि खे ॾियो पाण सम्झंदा। पोइ सिर्फ़ु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे दिलि मुबारक ते जिब्राइल अलैहिस्सलाम जे ज़रिए 23 सालनि जे एॾे अरसे में क़ुरान पाक खे आहिस्ते आहिस्ते करे छो नाज़िल कयो वियो, ऐं सिर्फ़ु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मथां छो हर माण्हू ॾे जिब्राइल अलैहिस्सलाम अची क़ुरान ॾेई वञे हा, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ॾेई वञे हा, हुज़ूर जन हर हिक खे ॾियनि हा, भाई आयतुनि वञी पढ़ो सम्झो। पर मालूम थिए थो त अल्लाह ताला क़ुरान पाक खे सम्झाइण जे लाइ पंहिंजे पैगंबर खे चूंडियो। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन क़ुरान पाक जे आयतुनि खे वाज़िह चिटो करे ॿुधायो, पोइ उन ते अमल करे ॾेखारियो। पोइ हाणे अल्लाह तबारक व तआला ईअं बि फरमायो, इन्नल काफ़िरीन कानू लकुम अदुव्वम मुबीना, काफ़रनि जो जेकॾहिं फितने जो ख़ौफ़ अथव न, पोइ इहा ॻाल्हि बि यादि रखो त काफ़िर तव्हांजा चिटा पधरा दुश्मन बि आहिनि। हाणे तव्हां दुश्मनी में ज़िंदगी गुज़ारियो, ख़ौफ़ बि हुजे, ऐं नमाज़ तव्हांखे चऊं त 4 रकातूं 4 फुल ई पढ़ो, हुजो बि सफ़र में मुशक़त बि हुजे, त पोइ तव्हांजे मथां इहो भार ज़रा साहिब खां ॻरो थी वेंदो। अल्लाह ताला तव्हांजे मथां आसानी करणु थो चाहे, सफ़र में हुजो, मुशक़त हुजेव, 4 रकातुनि वारी नमाज़ 2 करे पढ़ो, ऐं 2 रकातुनि में सचपच मिंट ई 2 लॻंदा। अॼु जहिड़ी असांजी हालत आहे, जीअं असां पंहिंजे मुंहं सां नमाज़ूं पढ़ूं था, उन्हनि में मिंट ई 2 लॻंदा, गारंटीअ सां 2 मिंट। ही जमात सां नमाज़ पढ़ूं था त कुझु न कुझु इमाम ख़्याल थो करे, कुझु न कुझु जमात इमाम जे पोयां ख़्याल कंदी आहे, त पोइ कुझु न कुझु इहा नमाज़ सजदो, रुकू,
क़याम क़िराअत एतिराम सां थींदी आहे जंहिंमें 5 खां 7 मिंट फ़र्ज़ 4 रकातुनि में लॻी था वञनि। पंहिंजे मुंहं सां इहे साॻिए ई असां पाण में पढ़ूं, पंहिंजे मुंहं सां 4 रकातूं 4 मिंट, चिके चिके 5 मिंट 5 में पढ़ंदासीं बसि। हीअ गॾिजी जमात जो एतिराम आहे हिकिड़ो, ऐं हिक ॿिए जो लिहाज़ आहे, पोड़े पके जो, कमज़ोर जल्दी करण वारे ऐं ज़ईफ़ माण्हू जो लिहाज़ आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सेखारियो इत्मीनान बि, ऐं सेखारियो त तमामु लंबी बि न कयो, तॾहिं कुझु न कुझु 5 मिंट पढ़ूं था। पर सफ़र जे दौरान जेको माण्हू मुख़्तसिर करे पढ़े, 4 रकातूं 2 पढ़े त 2 मिंटनि में पढ़ी वेंदो। 2 मिंट बि जेको सफ़र जे दौरान अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ऐं ख़ुदि ख़ुदा तबारक व तआला जे हुक्म जे इताअत में 2 मिंट बि जेको न ॾेई सघे, पोइ क़यामत जॾहिं बहानो करे त मूंखे टाइम कोन हो, मूंखे वक़्तु कोन हो, मां नमाज़ हिन जे करे कोन पढ़ी, मूंखे कारोबार, मूंखे धंधनि ऐं पंहिंजे ॿारनि बच्चनि जे ज़रूरतुनि खे पूरे करण में वक़्तु कोन पियो मिले, 2 मिंट बि कोन पिया मिलनि सफ़र में। 2 शयुनि जे लाइ माण्हू सचपच नंढे पेशाब खे करण में बि 2 मिंटनि खां वधीक थो लॻे, वॾो पेशाब त वधीक टाइम थो वठे। फ़र्ज़ नमाज़ जेकॾहिं 2 रकातूं था पढ़ूं 2 मिंटनि में अदा थी थी वञे। असां जूं पंहिंजूं हाजतूं, पंहिंजा कम घणो टाइम था वठनि। अल्लाह ताला जे तरफ़ खां जेको हुकुम आहे हुन में देरी कान्हे। पोइ बि इंसान जेकॾहिं न पढ़े, पोइ बि जेकॾहिं इंसान हुन सां दिलचस्पी न रखे, एतिराज़ करे, न सम्झण जी कोशिशि करे, पंहिंजे क़िस्मत खे क़यामत जॾहिं सख़्तु हिसाब मां गुज़रणो पवंदुसि। क़ुर पाक सफ़ा सवलो ऐं आसान आहे, रुॻो माण्हू सिखण में संजीदगी सचाई करे। रिवायत जे अंदरि ईंदो आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां पोइ हज़रत उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जो दौरु आयो। हज़रत उमर साईं खां कंहिं माण्हूअ पुछो, साईं क़ुर पाक जी हीअ आयत चवे थी त जॾहिं सफ़र कयो, दुश्मन जो ख़ौफ़ बि हुजेव, सफ़र जी थकावट मुशक़त बि हुजे, त पोइ नमाज़ भले 4 रकातुनि वारी कसर करे 2 पढ़े पढ़ो। साईं हाणे त इस्लाम ग़ालिब आहे, जंगियुनि जो दौर बि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वारो गुज़री वियो, अबू बकर साईं जो दौर बि गुज़रियो, तव्हांजो दौर आहे। उहे जंगियूं बि अहिड़ियूं कोन्हनि, उहो दुश्मन जो ख़ौफ़ बि कोन्हे। अमुन आहे। अॼोके दौर में खणी वठूं त सफ़र जी तकलीफ़ ई कान्हे। जहाज़ में चढ़ो, कलाक हिकिड़े महिल किथां खां किथे थो पुॼाए। रेल में चढ़ो, कोच में चढ़ो, या पंहिंजी गाॾीअ में, कार में माण्हू सफ़र करे, का बि तकलीफ़ कान्हे। पंहिंजे मर्ज़ीअ सां जिते चाहे उते लहे, आराम करे, रेस्ट करे, इत्मीनान करे, खाए पीए, नमाज़ पढ़े, वज़ू करे, क़ज़ा हाजत करे, काई जल्दी कान्हे, काई तकड़ कान्हे, का बि तकलीफ़ कान्हे। सवाल पैदा थियो त पोइ उन ज़माने में त क़ुर थो चवे दुश्मन जो ख़ौफ़ हुजेव ऐं तकलीफ़ सफ़र जी हुजेव त पोइ कसर कयो। अॼोके ज़माने में न दुश्मन जो ख़ौफ़ आहे, न सफ़र जी का तकलीफ़ आहे। साईं हाणे त नमाज़ सॼी पढ़ूं न। हज़रत उमर सिंह रज़ी अल्लाह तआला अन्हु खां इहो सवाल कयो। हज़रत उमर सिंह रज़ी अल्लाह तआला अन्हु उन दौर जे माण्हुनि खे जवाबु ॾिनो त इहो ई सुवाल मां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां कयो हो त साईं अॼु त इब्तिदा इस्लाम आहे, 4हीं 5हीं 6हीं हिजरीअ में क़ुर नाज़िल थिए पियो। फरमायूं त मां सुवाल कयो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां, साईं अॼु त इब्तिदा इस्लाम आहे, क़ुर नाज़िल थींदो पियो अचे, क़ुर पाक जूं आयतूं हमेशह हमेशह जे लाइ क़यामत ताईं लिखिजी वियूं, मज़बूत थी वियूं, महफ़ूज़ थी वियूं। पोइ इन शर्त सां थींदियूं न इहे त दुश्मन जो ख़ौफ़ बि हुजे, सफ़र जो थक बि हुजे। पर जेकॾहिं दुश्मन जो ख़ौफ़ न हुजे, सफ़र जो थक बि न थिए, त पोइ बि नमाज़ ईअं ई पढ़बी। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त बाबा अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ खां ही तव्हांजे लाइ सदको आहे, क़बूल कयो अल्लाह ताला जो सदको। अल्लाह ताला तव्हांखे आसानी करे ॾियणु थो चाहे। इतां सम्झ में आयो सफ़र शुरू कंदो मुस्लमान माण्हू त इन हुक्म जो पाबंद आहे, अखियुनि ते रखी करे अल्लाह ताला जे अहकाम ते, हुक्म ते अमल कंदो, चाहे तकलीफ़ हुजे चाहे न हुजे, चाहे दुश्मन जो ख़ौफ़ हुजे चाहे न हुजे। अल्लाह ताला जे तरफ़ खां इनाम आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी ज़िंदगीअ में ख़ुदि ईअं कयो आहे। सहाबा किराम पंहिंजे ज़िंदगीअ में ख़ुदि ईअं कयो आहे। जॾहिं हुकूमत हुई उन्हनि जी त बि उन नमूने सां रही करे बि नमाज़ ईअं पढ़ी आहे। सफ़र ते वेंदा हुआ त 4 रकातुनि वारी नमाज़ 2 रकातूं पढ़ंदा हुआ। इतां सम्झ में आयो त अल्लाह ताला जे तरफ़ खां माननि जे लाइ जेका आसानी कई वई आहे, उन आसानीअ खे शर्त सां न वठिजे, बसि रब जो इनाम आहे, अखियुनि ते रखी क़बूल करे छॾिजे। हाणे बाक़ी सवाल पैदा थियो सम्झण जे लाइ, साईं आयत जे अंदरि त सिर्फ़ु ईअं आहे त जॾहिं बि सफ़र कयो,
पोइ केतिरो सफ़र कयूं था। हितां खां मोरे बि सफ़र आहे, हितां खां कंडियारो बि सफ़र आहे, 5 किलोमीटर पंधु वञूं, साइकिल ते वञूं, मोटर साइकिल ते, गॾे गाॾे ते, या खणी उन ज़माने जे उठ गाॾे ते वञूं, या घोड़े ते बगीअ ते वञूं, अॼोके दौर में कार ते वञूं या कोच ते वञूं, 5 किलोमीटर पंधु कयूं, इहो बि त ज़मीन में सेव आहे। केतिरी मसाफ़त सफ़र कयूं त पोइ असांजे मथां नमाज़ क़सर करणु लाज़िम थी पवंदी। उन जे लाइ उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे, ख़ुदि उन ज़माने में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में पाण फरमायूं त शरई सफ़र जो कानून उन माण्हू जे मथां लागू थींदो जेको कम से कम 3 ॾींहंनि जी मसाफ़त रस्तो 3 ॾींहंनि जो तय करे, 3 ॾींहं सफ़र करे, राति आराम करे, ॾींहुं वरी सफ़र करे, ॾींहुं सॼो बि मुसलसल सफ़र में न गुज़ारे, सफ़र बि करे, थकिजी पए त स्वादीअ तां लहे, या पंधु आहे थकिजी पए त वरी इत्मीनान करे, तरसे, क़ज़ा हाजत, पेशाब, नमाज़ जो टाइम ऐं खाधो पीतो, थोरी चेल सिधी करे, आराम करे, वरी सफ़र करे। स्वारी अथसि त उनखे बि साही ॾे, पाणी पियारे, घड़ी खनि उनखे विहारे, वरी उनखे चारो खाराए पियारे, पोइ वरी सफ़र करे। ईअं ॾींहुं ज़रूरतुनि हाजतुनि समेत सफ़र करे, राति वरी कंहिं जॻह ते रही करे इत्मीनान सां गुज़ारे। हाणे ॾिसे त 3 ॾींहंनि में केतिरो सफ़र कयो, 3 मंज़िलूं कम से कम 3 ॾींहंनि में एतिरो सफ़र करे त पोइ एतिरे सफ़र जे 3 ॾींहंनि में केतिरा किलोमीटर, केतिरी हद क्रॉस करे वियो। एतिरो सफ़र जेको माण्हू करण जो इरादो करे उन जे मथां शरई हुकुम लागू थींदो, उहो नमाज़ 4 रकातुनि वारी कसर करे 2 करे पढ़ंदो। उन जे मथां किलोमीटर 2 किलोमीटर सां न। हाणे अञा सुवाल बाक़ी आहे, साईं उन ज़माने में सफ़र जेको थींदो जबलनि ऐं पहाड़ियुनि जो रस्तो हूंदो हो, मथां चढ़ी वरी लहिणो पवंदो हो, या जबल जे परे खां या किनारे खां क्रॉस करणो पवंदो हो, वर वकड़ हूंदा, जाबलू रस्तो हो। अॼु त जबलनि मां बि हाईवे ठहियल आहे, मोटरवे ठहियल आहे, वनवे फर्स्ट क्लास शहरनि नंढनि वॾनि में ठहिया पिया आहिनि। हाणे त जबलनि वारो उहो ख़फ़ो बि कोन्हे, उठनि वारो सफ़र बि कोन्हे, पैदल पंध वारो सफ़र बि कोन्हे। उन ज़माने में त प्यादो माण्हू 3 ॾींहं सफ़र करे, या उठ ते चढ़ी, या गॾे घोड़े ते चढ़ी करे सफ़र करे न। अॼु त उठ घोड़े ऐं पैदल वारो ज़मानो ई वियो, अॼु मोटर कार जो दौर आहे। पोइ अॼोके दौर जे हिसाब सां घणा किलोमीटर सफ़र करे त पोइ हुन जे मथां शरई कानून लागू थींदो। उन जे लाइ उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त 48 मील, इहो पुराणो ज़मानो, 48 मील ऐं किलोमीटर अॼुकल्ह वरी इहे 75 खां 80 किलोमीटर थींदा। ये 48 मील, किलोमीटर वरी 75 खां 80, इहो रोड सिधो एतिरो सफ़र करे त पोइ उन जे मथां शरई कानून नमाज़ जे कसर करण वारो लागू थींदो। इहो लिखबो त मुसाफ़िर आहे। इहो माण्हू नमाज़ पढ़ंदो, फजर सॼी पढ़ंदो, मगरिब बि सॼी पढ़ंदो, वितर बि 3 रकातूं सॼो पढ़ंदो, ऐं ज़ोहर, असर ऐं इशा, इहे 3 नमाज़ूं फ़र्ज़ सिर्फ़ 2 रकातूं करे पढ़ंदो। बाक़ी वितर जे लाइ बि सॼो ई हुकुम आहे, मगरिब बि सॼी पढ़ंदो 3 रकातूं, फजर बि सॼी पढ़ंदो। इनखे अधु अधु न कबो, छो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि खे न कयो आहे, न के सेखारियो आहे। इन सां गॾोगॾु रिवायत जे अंदरि ताक़ीद सां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त फजर जी जेका सुन्नत आहे उहा पाबंदीअ सां पढ़ो, चाहे घर में हुजो, चाहे सफ़र में हुजो, मस्जिद में हुजो, घर में हुजो, जमात सां नमाज़ पढ़ण वञो किथे, फजर वारी सुन्नत न छॾियो, हर आलम पढ़ो। ॿियूं सुन्नतूं जेके आहिनि ज़ोहर, असर, मगरिब, इशा सां ॿियूं सुन्नतूं सफ़र जे दौरान छॾियो, भले तव्हां ते मयार कोन्हे। फजर वारी सुन्नत न पढ़ो, फजर वारी सुन्नत जो ताक़ीद आहे। पोइ बाक़ी ॿियूं जेके सुन्नतूं आहिनि जॾहिं उन्हनि खे छॾण जो हुकुम आहे ऐं फजर वारी सुन्नत खे ताक़ीद सां पढ़ण जो हुकुम आहे, त ज़ाहिर आहे फजर वारी सुन्नत खे न छॾिबो। ॿियूं सुन्नतूं छॾे त इजाज़त आहे, उन ते पकड़ कान्हे, पर जे पढ़ंदो पंहिंजे दिलों पढ़ंदो, पंहिंजे दिलों पढ़ंदो त मुकमल करणी अथसि। अध जो हुकुम त कोन्हे, असां त सॼे खे छॾियोसीं, पाण पढ़ंदे त मुकमल पढ़। हाणे सम्झण जे लाइ सुवाल इहा वरी अञा, साईं फजर जी सुन्नत जो ताक़ीद हदीस पाक ॿुधायो, असां पढ़णु चाहियूं था, फजर जे नमाज़ जे लाइ मस्जिद में आयासीं, इमाम जमात सां नमाज़ पढ़ाए पियो। हाणे असांजे लाइ छा हुकुम आहे, सुन्नत पढ़ूं या इमाम सां शुरू थियूं? हदीस पाक खे था ॾिसूं त ताक़ीद बयान थियल आहे त सुन्नत पढ़ो। साईं जे सुन्नत पढ़ंदासीं, इमाम नमाज़ पढ़ाए वेंदो।
हाणे हदीस पाक जे हुक्म खे वठी करे सुन्नत खे पढ़ूं, फर्ज़ छॾियूं, या हदीस पाक वारे ताक़ीद खे वठी सुन्नत खे वठी छॾियूं बल्कि फर्ज़ में शुरू थियूं, छा कजे? उन ते उलमा मुहद्दिसीन फुक़हा इज़ाम कुझु तरतीब लिखी आहे त बाबा जंहिं मस्जिद में तव्हां इमाम जे पोयां निमाज़ पढ़ंदड़ आहियो, मक़ामी आलिम सगोरो या कोई बि इमाम, उन जे रफ़्तार खां तव्हां वाक़ुफ़ हूंदा आहियो त फज्र जी निमाज़ ऐं ॿियूं निमाज़ूं कीअं पढ़ाईंदो आहे। जेकॾहिं फौरन पढ़ी थो वञे, फज्र जी निमाज़ बि जल्दी पढ़ी थो वञे, तव्हांखे अंदाज़ो आहे मां सुन्नत पढ़ंदुसि त फ़र्ज़ सॼो पढ़ी वेंदो, पोइ तव्हां सुन्नत खे छॾियो, फ़र्ज़ में बीही वञो। पर जेकॾहिं तव्हांखे अंदाज़ो आहे त निमाज़ इत्मीनान सां पढ़ंदो आहे, तिलावत फज्र वारी ख़ुसूसन थोरी लंबी कंदो आहे, ऐं तव्हांखे अंदाज़ो आहे त पक सां सुन्नत सॼी पढ़ी वेंदुमि ऐं इमाम सां निमाज़ में मिली बि वेंदुसि, हा पोइ जेकॾहिं हिकिड़ी रकात निकिरी बि वई न त बि ॿी रकात में यकीनन मिली वेंदोमांसि, छो त निमाज़ थोरी लंबी पढ़ंदो आहे, डिघी करे पढ़ंदो आहे। इहो तव्हांखे यकीन हुजे त उन वक़्तु तव्हां सुन्नत पंहिंजी पढ़ी वठो, हदीस पाक ते बि अमल थींदो, सुन्नत बि पढ़जी वेंदी ऐं फ़र्ज़ में बि तव्हां शरीक थी सघंदव। हता के आख़िरी अतहियात में बि इमाम सां मिलण जो यकीन हुजेव न त बि सुन्नत पढ़ी वठो, इमाम सां अतहियात मिलंदो त बि फ़र्ज़ जमात जो तव्हांखे सवाबु मिलंदो। पर जेकॾहिं तव्हांखे यकीन न आहे, न भाउ तकिड़ो तकिड़ो थो पढ़े, या ख़बर न आहे पहिरीं हले ॿी रकात आहे, यकीन न आहे पहिरीं ॿी रकात जो बि अंदाज़ो कोन्हे त हले काई रकात मां सुन्नत पढ़ां ऐं इहा आख़िरी रकात हुजे पढ़ी वञे त पोइ तव्हांखे जॾहिं शक पक हुजे, यकीन न हुजे, पोइ तव्हां इमाम सां निमाज़ में शुरू थी वञो, छो त फ़र्ज़ जी अहमियत जमात सां पढ़ण जी वधीक आहे सुन्नत पढ़ण खां। फ़र्ज़ थींदो आहे। हाणे जॾहिं इहे मसाला वाज़े थी पिया, क़ुर पाक जे इन इहा आयत जे ज़रिए सां अल्लाह ताला जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सहाबा कराम जे इजमा इन ॻाल्हियुनि खे वाज़े करे छॾियो। पोइ बि जेकॾहिं कोई माण्हू चवे थो त बाबा क़ुर पाक त ईअं चयो आहे न सिर्फ़ु त तव्हां जॾहिं सफ़र कयो, त केतिरो बि सफ़र कयूं न, हे तव्हां हदूं किथां आंदियूं, ऐं सफ़र में जेका इहा सख़्ती तव्हां किथां आंदी, 48 मील हुजे या 80 किलोमीटर हुजे, 3 ॾींहंनि जी मसाफ़त, इहे पंहिंजा शर्त छो था लॻायो? क़ुर पाक त कोन चया आहिनि। हाणे हुन जे लाइ जवाबु इहो आहे त क़ुर पाक अल-हम्द खां वठी वन्नास ताईं 83 पारा, 114 सूरतूं, 6666 आयतूं, क़ुर पाक जा अल्फाज़ इहे आहिनि अल-हम्द खां वन्नास ताईं। बाक़ी क़ुर पाक जो तर्जुमो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे। जंहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीस खे तर्जुमे खे छॾियो, क़ुर पाक खे ज़ाती तौर ते पढ़णु शुरू कयो, पोइ कोई माउ जो लाल आणियो अहिड़ो जेको हदीस खां सवाइ क़ुर समझी सघे, कोई समझी ॾेखारे, क़तन कोन सम्झंदो। क़ुर पाक जूं आयतूं 3 क़िस्म हूंदियूं आहिनि। हिकिड़ियूं आयतूं अहिड़ियूं आहिनि जेके हर आम ख़ासि नंढो वॾो पोड़ो पको पढ़ंदो सम्झी वेंदो, मर्दो औरत पढ़ंदो सम्झी वेंदो, साफ़ सवलियूं चिटियूं आयतूं। या अय्युहन्नासु उअ्बुदू रब्बकुम अल्लज़ी ख़लक़कुम वल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। हज़ारों अहिड़ियूं आयतूं आहिनि। ईमान वारो उन रब जी इबादत कयो जंहिं रब तव्हां खां पहिरियों खे सभिनी खे ख़लक़ियो आहे। निमाज़ पढ़ंदो त परहेज़गार थींदो। सवलियूं आयतूं। ॿियो क़िस्म क़ुर पाक जो अहिड़ो आहे जेके हर आम ख़ासि माण्हू खे सम्झ में न ईंदियूं। वॾा वरासिख़ीन फ़िल इल्म, वॾा फ़क़ीह सिक्का मज़बूत इल्म में जेके हूंदा, हदीस खां फ़िक़ह खां वाक़ुफ़ हूंदा, क़यास खां इस्तिंबात खां वाक़ुफ़ हूंदा, उहे क़ुर पाक जो आयतुनि जो मतिलबु सम्झंदा। तव्हां असांजी बात ई न आहे। टियों क़ुर पाक जे आयतुनि जो क़िस्म उहो आहे जेके सिर्फ़ु अल्लाह ताला जे ज़ात खे मालूम आहिनि, बाक़ी कंहिंखे बि मालूम कोन्हनि। हता के बुज़ुर्गनि लिखियो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे बि अल्लाह तबारक व तआला हुन जो इल्मु न ॾिनो। या खणी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे इल्मु ॾिनो, किन बुज़ुर्गनि लिखियो आहे, पर हुज़ूर जन खे फरमायो त पंहिंजी उम्मत खे इन्हनि जो इल्मु न ॾिजो। उहे आयतूं कहिड़ियूं आहिनि? अलिफ लाम मीम, अलिफ लाम रा, अलिफ लाम मीम रा, नून साद क़ाफ यासीन ताहा हामीम आइन सीन क़ाफ। इहे जेके आयतुनि जा मुंड आहिनि, इन्हनि खे हुरूफ़ मुक़त्तात चइबो आहे अरबीअ जे इस्तिलाहात में। इन्हनि जो इल्मु अल्लाह तबारक व तआला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ॾिनो। असां मञूं था हुज़ूर जन खे कामिल इल्मु हो, पर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन्हनि आयतुनि जो इल्मु उम्मत खे न ॿुधायो आहे, अल्लाह ताला जो मनो हो। हाणे जॾहिं हिन जो इल्मु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन न ॾिनो आहे, कोई मां जो लाल ॿुधाए ॾेखारे भला, जेको ॿुधाईंदो उहो चवंदो त मुंहिंजे सम्झ में ई आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां इहा ॻाल्हि साबित कोन्हे, वल्लाहु आलम, ईअं चवंदो। जिन बि बुज़ुर्गनि लिखियो आहे त ईअं लिखियो आहे। बाक़ी क़ुर पाक जूं जेके आयतूं आहिनि, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां सवाइ वॾा आलिम फ़क़ीह बि नथा सम्झी सघनि।
हदीस पाक ज़रूरी आहे। हदीस पाक क़ुरान पाक सां मिलाए बि त हदीस पाक थी पई तर्जुमो, ही लफ़्ज़ थी पिया क़ुरान पाक जा, इहो लफ़्ज़ ऐं तर्जुमो गॾाईंदासीं, इहो थी पियो कामिल ऐं मुकमल क़ुरान। इन क़ुरान पाक खे हदीस ऐं क़ुरान पाक जे लफ़्ज़नि खे मिलाए करे जेको ज़िंदगीअ में सिखंदो अमल कंदो, क़ुरान हुन जे लाइ सवलो आहे, आसान आहे, सफ़ा सवलो आहे। बाक़ी पोइ बि जेकॾहिं कोई एतिराज़ करे त पंहिंजे सम्झ खे चए, पंहिंजे अकुल खे चए, पंहिंजे ग़लति फ़हमीअ खे सुधारे दुरुस्त करे। अल्लाह तबारक व तआला त साफ़ सुथरो बयानु कयो आहे। जीअं कंहिं हिकिड़े माण्हूअ हिकिड़े आलिम बुज़ुर्ग खां सवाल कयो त साईं, मां त नमाज़ बरकातूं पढ़ंदो आहियां, अल्लाह साईं चयो आहे न इज़ा ज़रबतुम फिल अर्ज़, जॾहिं बि सैर कयो त बरकातूं पढ़ो, कसर करे पढ़ो। घर खां मां ज़मीन ते वेंदो आहियां, थोरे 1 किलोमीटर बि कोन्हे, पंधु कंदे त बि उते नमाज़ जो टाइम थींदो आहे त उते बरकातूं पढ़ंदो आहियां, 2 पहिरीं बि 3 पहिरीं बि इशा बि उते टाइम थींदो आहे त 2 पढ़ंदो आहियां। अब छो? अल्लाह साईं चयो आहे जॾहिं बि सैर कयो त कसर करे पढ़ो। तव्हां हर कैद विधी आहे, हुन में त 48 मील हुजे, 80 किलोमीटर हुजे, 3 ॾींहंनि जी मसाफ़त, 3 मंज़िलूं हुजनि, अल्लाह साईं त सिधो चयो आहे। उन बुज़ुर्ग आलिम हुनखे जवाबु ॾिनो हो त बाबा, जेकॾहिं तूं चवीं थो त अल्लाह साईं चयो आहे ज़रबतुम फिल अर्ज़, सैर कयो ज़मीन में त पोइ अधु पढ़ो, तो ईअं सम्झो आहे त पोइ तूं त घर में बि, घर खां मस्जिद में बि, उते बि अधु ई पढ़ंदो कर बरकातूं, जिथे किथे बरकातूं पढ़ंदो कर। चईंसि छो? चइबो उते बि त पंधु कंदो आहे न, घरां निकिरी मस्जिद, इहो बि सैर आहे न, उते बि बरकातूं पढ़ंदो कर। हिकिड़े घर खां ॿिए घर में हुजी, बाज़ार में वञी, जिथे बि हुजी, त बि तूं बरकातूं पढ़ंदो कर, छो त सैर आहे न, पंधु त कंदो न, पंध खे तूं सैर थो चवीं त पोइ जिथे किथे तूं बरकातूं पढ़ंदो कर, तुंहिंजे लाइ कानून ई आहे, तूं ईअं सम्झो आहे त। उन शख़्स जो चुप कई त हुन वटि जवाब ई कोन हो, सम्झ में अची वियुसि त वाक़ई क़ुरान पाक खे सम्झण जे लाइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत खे सिखणो पवंदो। पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत अमल खे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़ेकार खे, तालीम खे सिखणो पवंदो। तॾहिं त अल्लाह तबारक व तआला काफ़ी जॻहनि ते फरमायो अतिउल्लाह व अतिउर रसूल, अल्लाह जी इताअत कयो, सोने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत कयो। वरी ॿी जॻह ते त ईअं बि फरमाई इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह, जे अल्लाह सां ताल्लुक़ काइमु करणु चाहियो था, अल्लाह सां फरमायो त मुंहिंजे महबूब जी ताबेदारी कयो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ताबेदारी खां सवाइ कोई चए त मां जन्नत में वेंदुसि, कोई चवे त मां क़ुरान सम्झंदुसि, भुल अथसि इहा। अल्लाह पाक तव्हां असांखे क़ुरान पाक जे हिदायतुनि जे ॿुधण खां पोइ सही सम्झण जी, अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।